तो माबूदियत जो मेयार ख़ालिकियत आहे, जेको ख़ालिक आहे उहो ई माबूद आहे, जेको ख़ालिक न आहे उहो माबूद थी ई नथो सघे। इन आयत मुबारक में अल्लाह तबारक व तआला पंहिंजी सिफ़त ख़ालिकियत जो बयानु फ़रमायो आहे। हिकु त अल्लाह तबारक व तआला इंसान खे पैदा फ़रमायो, सैयदना आदम अलैहिस्सलाम खे पैदा फ़रमाए, पोइ वरी उन जी कुख मां बीबी हवा सलामुल्लाह अन्हा खे पैदा फ़रमायो। उनखां बाद जेको सिलसिलो नस्ल इंसानी जो वधण जो आहे, अल्लाह तबारक व तआला उन जो बयानु फ़रमायो आहे त मर्द ऐं औरत पाण में मिलनि था, हमल करार वठे थो, ऐं जॾहिं हमल करार वठे थो त उन वक़्त में ज़ाल ऐं मुड़ुस ॿई अल्लाह तबारक व तआला खां दुआऊं घुरंदा आहिनि दिलो दिल में या कॾहिं ज़ुबानी, त अल्लाह ताला असांखे सही सालिम मिठो अता ॾियो त असां अल्लाह तबारक व तआला जो शुक्रगुज़ार पाण थी करे रहंदासीं। पर जॾहिं उन्हनि खे सही सालिम औलाद मिले थो त औलाद मिलण खां बाद वरी हू अल्लाह तबारक व तआला सां शिरक कनि था, नाला शिरकिया रखनि था या वरी गैरुल्लाह खे मनसूब कनि था त असांखे फलाणे पीर फलाणे तकलीफ़ ॾिनो आहे, ऐं वरी उन ॿारड़े खे वठी करे वरी क़बरुनि जे मथां ऐं उन्हनि जो हाज़िरो लॻाइण, हिते शिरक वग़ैरह करणु। अल्लाह तबारक व तआला उन शइ जो रद्द फ़रमायो आहे त जिन खे तव्हां अल्लाह सां शरीक बणायो पिया त इन कहिड़ी शइ पैदा कई आहे? तव्हां अल्लाह सां उन्हनि खे शरीक बणायो पिया जिन पाण त का बि शइ कान ठाही आहे, बल्कि पाण मख़लूक़ अल्लाह उन्हनि खे पैदा फ़रमायो आहे। त भई जॾहिं इहे कंहिं शइ जा ख़ालिक आहिनि ई कोन, इन्हनि का शइ ख़ल्क़ी न आहे बल्कि पाण ख़ल्क़ियल आहिनि, त ख़ल्क़ियल त माबूद नथो थी सघे, माबूद उहो ई थी सघे थो जेको ख़ालिक हुजे। फरमाया हुवल्लज़ी ख़लक़कुम मिन नफ़्सिन वाहिदा, इहो अल्लाह उहो आहे जंहिं तव्हांखे पैदा फ़रमायो हिकिड़े ई शख़्स मां, वजअल मिनहा ज़ौजहा, और बणायई उन मां ई उन जी घरवारी खे, लियस्कुन इलैहा, तां त उन तरफ़ सुकून हासिल करे। फलम्मा तग़श्शाहा हमलत हमलन ख़फ़ीफ़न फमर्रत बिह, पोइ जंहिं वक़्त जो ढकींदो आहे मर्द औरत खे त हमल थी पवंदो आहे, पोइ इहो ज़मानो गुज़रंदो रहंदो आहे। फलम्मा अथक़लत, पोइ जॾहिं जो उहा वज़नी थी पवंदी आहे, दअवल्लाह रब्बहुमा, त सॾींदा आहिनि इहे अल्लाह खे जेको हिननि ॿिन्ही जो परवरदिगार आहे। छा चवंदा आहिनि? लइन आतैतना सालिहा, जेकॾहिं ॾिनई तो असांखे सालिम बचिड़ो, लनकूनन्न मिन शाकिरीन, त असां शुक्रगुज़ार थी पवंदासीं। फलम्मा आताहुमा सालिहा, पोइ जॾहिं अल्लाह तबारक व तआला इन्हनि ॿिन्ही खे सालिह ऐं सालिम बचिड़ो अता कयो आहे, जअला लहू शुरका फीमा आताहुमा, त बणाईंदा आहिनि हिननि जे लाइ शुरका खे उन शइ में जेका अल्लाह हिननि खे अता कई आहे, शइ रब अता कई आहे, त उन में ॿियनि वई। कॾहिं नाले में शिरक हूंदो आहे, कॾहिं अमल में शिरक हूंदो आहे। नाला शिरक रखी छॾियूं, अलंदर बख़्श, पीर बख़्श, रसूल बख़्श वग़ैरह, नाला अहिड़े क़िस्म जा आहिनि जेके इनमें शिरक आहे त भई हीउ पीर ॾिनो आहे, हीउ वली ॾिनो आहे, हीउ अली ॾिनो आहे। हालांकि ॾियण वारी ज़ात अल्लाह तबारक व तआला जी आहे, पर नालनि में ई शिरक आहे। अब्दुल उज़्ज़ा, अब्दुल रब, अब्दुल शम्स, सिज जो पुटु फलाणे जो, फलाणे सिज जो बानो, इहे नाला शिरकी आहे। त शिरकीअ नाला रखी करे अल्लाह तबारक व तआला सां शिरक बणाए था। ऐं कॾहिं अमली तौर ते माण्हू शिरक शुरू कंदो आहे, जीअं असांजे मुआशिरे में अमूमन आहे त औलाद वग़ैरह थियो त क़बरुनि ते वञणु, ठेला खाए वञणु, भई असांजी वास बास भई फलाणी साईं असांखे लिखियो ॾिनो आहे, माण्हू शिरक में हलियो थो वञे। त जेसीं ताईं औलाद थिए नथो, त पहिरीं अल्लाह ॾे तवजो आहे, वञणु धोइणु आहे, ऐं जॾहिं अल्लाह तबारक व नेमत अता कई आहे त हाणे गैरुल्लाह ॾे बानो वञे थो। फरमाया फतआल अल्लाहु अम्मा युशरिकून, हीउ जेको रब सां शिरक कनि था अल्लाह उन खां बुलंदो बाला आहे, ऐं अल्लाह तबारक व बाने खे झंझोड़ियो आहे। अयुशरिकून मा ला यख़्लुक़ु शैआ, चाहे शरीक बणाइनि था उन्हनि खे जिन का बि शइ कान ख़ल्क़ी आहे, वहुम युख़्लक़ून, बल्कि पाण पैदा कया विया, जेके पाण मख़लूक़ आहिनि, जेके पाण मख़लूक़ आहिनि, हू ख़ालिक कीअं था थी सघनि? भई जॾहिं ख़ालिक नथा थी सघनि त पोइ माबूद कीअं था पाण थी सघनि?
वला यस्ततीउन लहुम नसरन वला अनफुसहुम यंसुरून, जेके न वरी इन्हनि जे लाइ का सघ अथनि न ॿियनि जे लाइ, वला अनफुसहुम बल्कि पंहिंजे मामले में बि उन्हनि खे का बि सघ न आहे, यंसुरून जो ये मदद कनि वाला, ये सभु अल्लाह तबारक व तआला जो मोहताज आहिनि। रब जॾहिं पकड़ थो करे त बानो न पंहिंजो पाण खे बचाए थो सघे न कंहिं ॿिए खे बचाए थो सघे, अल्लाह जे तरफ़ मोहताज आहिनि। जॾहिं अल्लाह जे तरफ़ ई मोहताज आहिनि त पोइ बंदगी ऐं इबादत बि सिर्फ़ु अल्लाह तबारक व तआला जी।